अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था मीरपुर शाकरो खां। मरहूम अलहाज सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी जी यादि में शेख चालो क्रिकेट ग्राउंड में क्रिकेट टूर्नामेंट जो इनेकाद कयो वियो, जंहिंजो महिमान ख़ासि साबिक़ा MP अमीर हैदर शाह शिराज़ी फातेह टेम खे कैश इनाम ऐं ट्रॉफी ॾिनी। तफ़सील मूजिबि टूर्नामेंट जो फाइनल में शेख 11 पहिरीं बैटिंग कंदे 12 ओवरनि में 123 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। सागर 11 12 ओवरनि में 106 रन्सूं ठाहे सघी। शेख सुपर 11 17 रन्सुनि सां टूर्नामेंट पंहिंजे नाले करे वरितो। टूर्नामेंट जे फाइनल जो महिमान ख़ासि अॻूणो MP मीरपुर शाकरो सैयद अमीर हैदर शाह शिराज़ी हो, जंहिं विनर टीम खे 10,000 कैश इनाम ऐं ट्रॉफी ॾिनी। इन मौक़े ते ख़िताब कंदे चयो त रांदियुनि सां जिस्मानी तोड़े ज़हनी नशोनुमा थिए थी। असां वटि रांदियुनि जो रुझान घटि हुअण करे नौजवान नस्ल मनुष्यात जहिड़े तरफ़ राग़िब थी रहिया आहिनि। इहो तकलीफ़दा अमल आहे। असां सभिनी खे घुरिजे त पंहिंजे शहरनि ॻोठनि में मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबला जो इनकाद करियूं त ईंदड़ नस्लूं हिन नशे जहिड़े नासूर खां बची सघनि। हिन मौक़े ते अब्दुल रज़ाक कलमती, ग़ुलाम हुसैन गंदरो, दीन मोहम्मद शेख, डॉक्टर इम्तियाज़ गबोल समेत वॾे अंग में क्रिकेट जा शौक़ीन मौजूदु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ साकरो।